माशाअल्लाह एडो वडो मजमो ब दफ़ा साईं वासियो मूंखे वठी आयो स्टेज ते साईं हलो माण्हू भॼी वेंदा त मां भला वाङण खपाइण आयो को भाई दसे त दवा कोन प्यार भी बाबा बाबा से बुलंद मदनी सरकार थे दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्ली अला इस्म मुहम्मदिन जिस्म मुहम्मदिन रूह मुहम्मदिन बलद मुहम्मदिन बिनासियत वजह वजीह मुहम्मदिन करीम मुहम्मदिन रहीम मुहम्मदिन शफीक मुहम्मदिन मोहम्मद अजाश का बैहत बुलंद करे जो सुभान अल्लाह बैहत खबर त पे त को कचड़ू त कोन आयो जो त मां आयो ही भेटाई जे दरगाह त आया मुखे नथा सुञाणो जा सेठ सागो आ के सिंह मटियाला इन कारो जोबो ॾिठो एंजल के को करबला में आयो हाले अल्लाहुम्मा सल्ली अला इस्म मुहम्मदिन जिस्म मुहम्मदिन रूह मुहम्मदिन बलद मुहम्मदिन बिनासियत वजीह मुहम्मदिन करीम मुहम्मदिन रहीम मुहम्मदिन शफीक मुहम्मदिन अल्लाहुम्मा सल्ली अला इमाम इमामातना तिलावतना करामातना मौजदातना रियाजातना मुहम्मद आश का दादा जोर से मुझे वायद शुरू आ पर अदो अरबी में आ तहां जो जोर अंग्रेजी ते आ बी काम सी काम टी काम वन काम पछाड़ी ना काम मानू मरियो सिंधी खत्म पछतो खत्म उर्दू खत्म अंग्रेजी खत्म बड़ी गाल तक कब्र में बरोज की भी खत्म मदा बरोज जन था कब्र में थांदा निश्ती कंदास मुझे टाइम केतरो 8:19 अंतिम आवाज शुरू किया मुझे टाइम केतरो 9:15 ताईं घंटो न पो इजराइल आयो तबे मां न लहंदुस इंशाअल्लाह 1.5 घंटे से नारा तकबीर उलमाए हक उलमाए देवबंद सर बकफ सर बुलंद दादा दादा मां जो गलो वेझे तवा जवाब न थो न मां भी नारा न हणदम सर बकफ सर बुलंद सर बकफ सर बुलंद उलमाए हक उलमाए देवबंद कायदे जमीयत हजरत मौलाना फजलुर रहमान कायदे जमीयत हजरत मौलाना फजलुर रहमान जमीयत उलमाए इस्लाम नारा तकबीर काफी दोस्त साइडुन खां बीठल नजर था अचन मां 3 गणी तुम पो भी को बीठल हूंदो त पुलिस कार्रवाई कंदी हिकु ब तमाम दोस्तन के गुजारिश है कि मेहरबानी करे वेही रहन हजरत साईं जो बयान है तो वेही रहो 2:30 पौना 3 छोकरा वेही रहो तोखे बम बदला जा पुलिस बीठी आ मार्गो इशारो कंदो मैं ये छठी जो खीर नासन मां कढन मानो मरी वियो हर बोली खत्म पर अरबी शुरू मां नथो चवां भिटाई तो चाहे केचा केची आ जाओ असां भिटाई जा नौकर कलंदर जा नौकर सचल जा नौकर अली जा नौकर अली जे औलाद जा नौकर पीरान पीर जा नौकर पर असां जमीयत वाला छा था चऊं मञो सभिनी खे पूजो अल्लाह खे सैयद तो केचा केची आ जाओ ही पण केच संतन ऐं सिंधियाई न ॼाणा हो त अरबी पिया पुछनि चए थो मूंखे सिंधी नथी अचे क़ब्र में त अरबी पुछंदा ऐं सिंधियाई न ॼाणा हो त अरबी पिया पुछनि
मन रब्बुका वमन नबियुका वमा दीनुका ही बोली बारो चन पर मुंहिंजी अॻियां तिन शलवाई विंगी न थे। सुम्मा सईदा सुम्मा अरजा इला समाइल अव्वल वस्सानिया वस्सालिसा वर्राबिया वल्खामिसा वस्सादिसा वस्साबिया इला सिदरतिल मुंतहा फयक़ूलुल्लाहु तआला तक़द्दम या रसूल अल्लाह तक़द्दम या रसूल अल्लाह तक़द्दम या रसूल अल्लाह। सच्चा इश्क़ रसूल भैया तबलत करे जो सच्चा सच्चा। 3 कलाक 10 मिनट जो त मां वटि दुरूद आहे। हर जुमले में मिठे मोहम्मद जो नालो आहे ऐं मूंखे टाइम ॾिनो अथऊं कुल ई कलाक। वॾा बखील हो बलोचिस्तान। हमरा हिकिड़ो 7 साल खट ते बीमार पियो। 7 रातियूं इहो दुरूद दम करे पियारियोमांसि। दुरूद जे बरकत सां अर्श वारे रब शफ़ा। 3 कलाक 10 मिनट जो दुरूद। दुआ कयो को अहिड़ो जलसो हुजे, रिलीअ जेॾो इश्तिहार हुजे, सिंध बलोचिस्तान जे मौलविन खे दावत हुजे, पहुचे हिकिड़ो बि न रुगो मां पहुचा। इहा आहे वताए फ़कीर वारी दुआ। वताए फ़कीर जो ईद रात हुजे, सॼो ॻोठ सयूं चाढ़े, पोइ सभु मरी वञे। पोइ जे अम्मा ऐं मां सयूं ढोए घर भरियूं, पोइ वरी अम्मा बि मरी वञे। पोइ मां ऐं सयूं हिते त रेल मौलविन जी को दज्जाल निकितो आहे। पर जेको वेहे थो कुर्सीअ ते त इज़राइल अची लाहे। बाबा ठहियो को काफ़रनि में वाइल कोन थो थिए। मुस्लमान आहिनि 4 ॾींहं जो छुटी जा को तव्हां टियों कलमो पढ़ियो आहे छा? हाय सुम्मा सजा सुम्मा अरजा इला समाइल अव्वल वस्सानिया वस्सालिसा वर्राबिया वल्खामिसा वस्सादिसा वस्साबिया इला सिदरतिल मुंतहा फयक़ूलुल्लाहु तआला तक़द्दम या रसूल अल्लाह तक़द्दम या रसूल अल्लाह तक़द्दम या रसूल अल्लाह। मरकल मुंतहा बेनायतिल जमाल वल कमाल इला अर्शिल उला कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम फिल आलमीन इन्नका हमीदुम मजीद। लौला को जंहिंजे शान में छा भला सुभान अल्लाह ते टेक साजा। मुंहिंजा जो जनवरी में पघर था कढो त मां छॾींदुसि छा तव्हांखे? जॾहिं लौला को जंहिंजे शान में शायदि तो चए मां सॼी दुनिया ते नज़र फेराई आहे, पर पकी बि मोहम्मद जो शान पिया ॿुधाइनि। मोहम्मद जो इश्क़ भैया त बुलंद करे चवंदा भैया त भैया त छा त ख़ल्क़ आई आहे। मां बि सिंध बलोचिस्तान में जलसा कया, हेड़ी ख़ल्क़ मां न ॾिठी आहे। वाह लौला को जंहिंजे शान में बल गलो ला बि कमाले शक्कल कमर आसमा। जाते अमेरिका जा मिसाइल न पहुता, लंडन जा बम न पहुता, साइंसदाननि जी ताक़त न पहुती, उन चंड ते मोहम्मद जे इशारे जी ताक़त पहुची चुकी है। पर बेचाई तो जाए अहिड़ो न आहे जान में मोहम्मद जहिड़ो काइनात में कोन्हे। बुध मुला मैं जहिड़ो कहीं तो क्या चाहिए तो जड़ो तो के पघर अचे त धप जड़ो बगल में कुतो मो पियो। नबी के पसीनो अचे त अतर जी खुशबू पई अचे। तो ॻाल्हाए त वात मां थुकूं निकरन, नबी कलाम करे त नूर जूं लाटूं निकरन। तो इशारो करे माण्हू बुझो समझी विड़ी पवन, नबी इशारो करे चंड पटुकड़ा थी किरी पवन। सैयद जो अरसल मते अरबी वजो मेरा जवारी रहा। पहिरियों आसमान हेठ मिठो मोहम्मद मथे, ॿियो आसमान हेठ मिठो मोहम्मद मथे, टियों आसमान हेठ मिठो मोहम्मद मथे, 7 आसमान हेठ मिठो मोहम्मद मथे, काबतुल्लाह हेठ मिठो मोहम्मद मथे, 1.25 लाख नबी हेठ मिठो मोहम्मद मथे, जन्नत हेठ मिठो मोहम्मद मथे। ओ मौलाना अब्दुल वासित जे जलसे में अचण वारा खुदा जो कसम जिब्रील हेठ
मोहम्मद वञा मथे पियो वञे मोहम्मद जो आशिक़ बैयत 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 अर्शन मथे अरबी वयो भल गलो लाभ कमाली ही सारो जहान रोशन थियो कशफत अल्लाह असांजे नबी के घुरायो जहन्नम बंद की जन्नत सिंगारे हुरू तराना अरशत चिरागा सवा लखुन भी इस्तकबाल में जिब्रील धरते मौला खैर थाए कि जो मोहम्मद अर्श जे दौरे ते पियो अचे मुले मुले के जो मसलो समझाए रब मता मोहब्बत साखते सावा झंडा हणी चे खड़े हो जाओ नबी बस कर तना सुन की हलवे जी देख लाए नबी घुराए दो गुस्ताख है बेअदबी पाण कन हणो असांजे खाते ये गुल छटींदो त मां सुबुह ताईं माठ कोन कंदुसि गुल छटियो बुजुर्गनि ते असां गुनाहगार वञूं था बाथरूम में त तगारी माल जी कढियो अचो छा त मौली वास्य जलसो कयो आहे खुदा जो हाय दुआ कंदा कयो मौली वास्य लाइ इहो हिन इलाइक़े ते रहमत जो ककर थियो खुदा जो कसम 3 मदरसा पियो हलाए रात ॾींहं में हुत जलसो हुत मन न मन कंहिंजो ईमान बची खुदा जो कसम पंज झंडियूं हणी हलवे जी देग लाए खड़े हो जाओ नबी आ गया नबी कौन है आयो हलवो आयो मुला छितो न थियो हाणे मां गुजारत बगिया त हलवो असां मुल्लन के छो थो वणे जो हलवे में हड्डो कोने हलवो आ नरम ये चप दर के दब दे ब्रेक दा थसी कान ये जो में जरा था तखई बैठो या इलाही दे कढ़ाई हलवे से भरपूर हो कटा हो या मीठा हो लेकिन चमचा साथ जरूर हो नबी तो चाहे आंगुर सा का इनके चमचो कपे बस कर मुला तहां जो डोह कोने इंजन खराब आ रहबर जे मिलिया गुमराह मिलिया के अंधा के चंद्रा कौम जे न अबो जमानुन के दर दर ते रुलायो आए बेटा तो जे चंद्र 14 रात जा तू सही सही करी सिंगार पर पहुंची न पिरीअ के तोड़े हीला करी हजार तुझी सब जमार मुझे दिल भर जो दम चंद्र तुझी साथ पाड़िया न पिरीअ सां तू अचो मंजरात मुझो मोहम्मद सदाई सोच इन जलसे में को नौ मानू अचे न उनके इशारो न कंदा कयो ही जलसा हिदायत जो जरियो है हाने मां उन दी मोहब्बत साख दे बेरे किनी बगड़ा नौजवान होटल दे चा पटका मुझो ही रंग ता के काथों जे ईसा खान रिंद में मौली वास्य जलसो करायो आलमन दाढ़ी के बारे में वाइज कयो उन दी रोई उठा से त अज का पो इन मोहम्मदी बाग जो नालो न वठ ये सूफी कावड़ियो बेटा जलसो जो जलसा तो डेडे वांगुरु खूह में पियो आया असा मुल्क था घुम जलसन जो वडो फायदो मता रब जलसे के इताजो जो जरियो बनाए कहीं हिकड़े ला कहीं के भी इशारो न कंदा क्यों केर भी हो जाए भले पांजो हो जाए असांजा सब पांजा है कोई पराओ ना सब मोहम्मद जा उम्मत रमजान में भी खोड़ा नवा मानू था ना पो असांजा मुला इशारा कंदा था छड़ो रमजान में आयो आ तो पिणे जे घर आयो आ अल्लाह जे घर आयो आ ना तो इशारा करे से वरी ब्या छा चवंदा रुगो मानी ला आयो आ वो मानी पिणे जी आ जा मानी जी असा मुल्लन जी होजे ना दाढ़ी कूड़ के त गिराव दी न ॾियो पर खुदा जो कसम मानी असा जी ना है मानी मुझे रब जी है
हज़रत हुर खे रब किथे हिदायत ॾिनी? मैदान जंग में बीठो आहे, दुश्मन जे सिफ़न में बीठो आहे, हक़ जे मुक़ाबले में बीठो आहे, उते रब हिदायत बाहूं ॿधी बीठो। सोना हुसैन हाणे बि मां हक़ जो पासो वठां। मुंहिंजो मुर्शिद हुसैन फरमाए नालो, चयो मुंहिंजो नालो हुर। पाण फरमाए हुर जी अरबी में माने आज़ाद। हाणे बि हक़ जो पासो वठंदे रब तोखे जहन्नम जे बाहि खां आज़ाद करे छॾे। मैदान जंग में हिदायत। असांजा छाजा फलाणो त सुधरंदो ई कोन, छो क़िस्मत तो लिखी अथसि छा? शहीद जुनेद जमशेद रहमतुल्लाह जेको फिल्मुनि में ॻाईंदो हो, हिक हिक गाने जा करोड़ रुपया छोरनि सां चीच चीच में ॻाई, छा रब उनखे हिदायत ॾिनी। मौलाना तारिक शमील जे बयान ज़िंदगी तब्दील। हाणे आख़िरी ॾींहंनि में फिल्मुनि वारनि ऑफर कयसि 5 करोड़ था ॾियईं, हिकिड़ो गानो फलाणी फिल्म में छो चए करोड़ रखो त पेशाब कया, मूंखे पैसा प्यारा न आहिनि, मोहम्मद जो दीन प्यारो आहे। ऐं तव्हां त इलेक्शन में 5 रुपए ते ईमान चट। हा हा वॾेरा सिगरेटनि जो पैकेट वठी ॾे, मुआरी पोलिंग खां तूं छुटल। सिगरेट मुठी दे आई तूं, मुआरी पोलिंग खां तूं छुटल आहे बसि। 25 जे पैकेट ते सॼो ॻोठ ईमान जी कीमत जन्नत। वाहे कांदा हबीब सी मोहब मिठा मंचार, सिद्दीक सादिक सिद्क जो सरदारे सरदार, उमर अदालत गुरु। हाय हाय पिटाई छा थो छे? जे तो उमर एड़ा फैसला कंदो जो काफर कलमा पढ़ंदा। सही थो चए वाहे कांदा हबीब सी मोहम्मद जा यार, मोहम्मद सां बदर में गॾु हा, उहद में गॾु हा, कंदक में गॾु हा, गार में गॾु हा, अॼु बि मज़ार में मोहम्मद जे भाकुर में सुता पिया आहिनि। क़ुरान तो जे गॾु हा, नबी तो जे गॾु हा, बिटाई तो जे गॾु हा। हिन कूड़ी तारीख़ पढ़ी हा, भॼी विया हा, पिणे ॾिठा भॼी विया हा, मोहब्बत जा खजा हा न। उस्मान इज़्ज़त दा कादर पंहिंजे कुदरत सां कया हा, अली सां इकरार, पर ज़ुमरुदी जिन सार हसन मीर हुसैन। अल्हम्दुलिल्लाह शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे दरगाह तां लंबो चौड़ो सफ़र करे मौलाना अब्दुल वासियो कुरैशी साहब जे दावत ते कोठी ईसा खान डिंद जे अंदर इस सालाना अज़ीम शान सीरत नबी जे उन्वान सां जलसो जंहिंमें तमाही असां पंहिंजे रब खे राज़ी करण जे नीयत सां जमो थियाऊं। अल्लाह खां दुआ आहे अल्लाह सभिनी जी हाज़िरीअ खे क़बूल फरमाए। हेॾो वॾो इज्तिमा सुबुह राति जे वॻड़े में मतां अॼु राति असांजे बख़्शिश जी राति हुजे, छो त मेराज भी रात जो, तहज्जुद भी रात जो, तरावीह भी रात जो, सहरी भी रात जो, कुरान भी नाज़िल थियो रात जो, रब जो दीदार भी रात जो, मोहम्मद जी विलादत भी रात जो, हिजरत भी रात जो, त रिंदन जो जलसो भी रात जो। ये रात अल्लाह के एडी प्यारी है। हेॾो वॾो इज्तिमा नज़र खुटी वञे माण्हू नथा। शाह साहब तो चए उते खुशबू खोल जिथे सौदागर सुरहान, उते मोहम्मद जो जिक्र कर, जाते आशिक हुजन, दीवाना हुजन, पतंग हुजन, परवाना हुजन, रात फुटी वञे, बाग फुटी वञे, फजर जी आज़ान अची वञे, पर मोहम्मद जो आशिक वेठा हुजन। मां ॾिसण थो चाहियां कहिड़ा 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 मुजाहिद जेको मुंहुं जो वाइद ॿुधी भॼी वेंदो। ॾिठी ब्रेक फेल थी अव न। पहिरियों ॿुधो त मौलवी चवे छा थो, हाणे लाड़का ने मूंखे घुरायो 8 महरम ते 3 बजे वारो ॾिनो, जे तूं वाइज़ थो करे माण्हू भॼी था वञनि। 3 बजे सभु निंड पिया, मुंहिंजो जेके जहन्नम में वञनि तो मथे खणनि सभिनी भईया। उन्हनि ॾिठो मौलवी जन्नत जा दिलासा ॾींदा आहिनि, मूं ओचितो खणी रिवर्स गियर ठोकियो। मौलाना शेरानी पियो अचे
कह रही अल्हम्दुलिल्लाह पियो अचे से हबीबुल्लाह शाह करबला मां निकतो हीडा वॾा बुजुर्ग आयन के छॾे घर हलिया वेंदव चढ़िया आयो छा घर जम मतलब बि वेंदे न बिमो ही भला वेठी वेंदी मां परेशान न थी उते खुशबू खोल जिथे सौदागर सुरहान जा अड़े अजायो नरोल अतर अॻियां अण ॼाणनि जे असांखे जान मिली मोहम्मद जे सदके माल मिलियो मोहम्मद जे सदके रमज़ान मिलियो मोहम्मद जे सदके कुरान मिलियो मोहम्मद जे सदके ईमान मिलियो मोहम्मद ओ मौलाना वासे जे जलसे में अचण वारो असांखे रब मिलियो मोहम्मद जे सदके मिलियो शाहज़ाद तो जे बिना हुब हबीब जे मोहम्मद जे मोहब्बत का जवाब न नमाज न रोज़ो न हज न ज़कात न खैरा खुदा जो कसम जन्नत मोहम्मद जे कदमन में है बशयूं नबी जे कदमन एक जन्नत बो अल्लाह की रज़ा बुधो सूफी हिन खे शैतान पट्टी पड़ी आ अल्लाह जे कैसा राज़ी आ अल्लाह जे चा में राज़ी आ या सजी तुंजी धोखेबाज़ी कलमो पढ़ी दीन में शक पैदा कबा बस कर चंगा सुन चीज नबी से मेराज करे आया अबू जहल के बुधाई अबू जहल चाचो अलाए वियो अलाए कोन वियो हड़ विञाए छॾियईं चो हड़ 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 पर सोने सिद्दीक के चऊं कर ख़बर सिद्दीक चे सिज बीठो आ अख दिसे पे त बीठो आ पर मिठो मोहम्मद अचे चवे सिज कोन्हे तो सिद्दीक चवंदो अख कूड़ी आ मोहम्मद सचो है इन दर्जे जो ईमान खपे नबी जा गुलाम थी जिंदगी गुजारियो तरतुम बैज़ा लैलो कनारा हुजूर तो फरमा कलमे वारो मां तव्हांखे निंदड़ को नथो कयूं वञा अहिड़ी शरीयत ॾेयूं थो वञा जंहिंजी राति ॾींहं खां वधीक रोशन सॼी दुनिया मां हथ कढ मोहम्मद मां हथ न कढ हा अॼु मुसलमान खां पुछ अबा ए शादीअ में दोनो छो वॼाई दोस्त कावड़जनि पिया दोस्त कबर में गॾु हलंदा घोट ही मोड़ छो बदा अथई नानी कावड़ जे पई पो नानी चिबरी कबर में गॾु हलंदी नानी जे करे हला के कावड़ाइबो हजरत साद कलमो पढ़ियो मां कावड़ियस उस समय बैठी बड़ी हाँ गुजरिया 3 ॾींहं खां पोइ अम्मा हल उस समय मरी वेंदी आ मां काफरियानी आ छा पई चेस हिकड़ो शर्त थई केड़ो नबी जे कलमे मां हथ कट त पो हला साहबीअ जो ईमान छा थे जद अम्मा तू ते हिकड़ी आ तो जड़ियों 70 तड़पी उस समय मरी वजन मुखे कबूल आ मां मोहम्मद जे कलमे मां हथ कोन ईमान इन शय जो नालो असां त ज़ाल जे अॻियां हथियार फिटा कयूं वेठा आहियूं नबी तो चे दाढ़ी रखो ज़ाल थी चे दाढ़ी रखे तो बुहारा हाने ॾिसो त मुसलमान कहिड़े पासे थो वञे साईं दाढ़ी सुन्नत भी आहे हदीस में भी आहे ता आलम सगोरा भी सही था चओ पर चओ त रमन भागिया न थी रखो दे हाने मां सखर में हिकिड़े हमरा के जो दाढ़ी नथो रखे जे दाढ़ी वरी अन्न कंदी छा मुंहिंजो पोइ शेफरन मां घणा खरा रखणंदो हुज़ूर फरमा मेराज वारी रात मां जन्नत में कदम रखियो त जन्नत मां मोहम्मद के 3 आवाज ॿुधण में आया ॾाढा छो नथा चओ ज़ोर सां 3 आवाज जन्नत मां या रसूल अल्लाह केड़ा 3 आवाज पान फरमाया दखलतुल जन्नत फी लैलतिल मेरा फसमअतु फिहा क़िराअतुल कुरान जन्नत मां कुरान जो आवाज पियो अचे अॼु कुरान न तो वणे
मदरसा बंद क्यों कुरान न हुजे जलसो तो थे इंतजामिया भगी बीठा मुला लाऊ तो बंद क्यों अचो रिंदन में तुझो सूट तो 70 कल देवे अल्लाह यार सिकन जो जलसो ना वो तो छो ना लाउड बंद कराया वो साला आ जातो जा उन्होंने 20,000 थाने ते दिना हां असा मुला पान पिया पिनो हिनन के किथा खबरदार मता समझो थे जमात मायूसा डॉक्टर जी शहादत का बो ना असा डॉक्टर जे जनाजे में वादो करो तो कायद शहीद तो वांगुर रत जे आखिरी कतरे ते कुरान जे दुश्मन सा जंग जारी